सतनाम सत श्री अकाल। प्रभु कृपा सां सुखमनी साहब जी जेका एक पद पाण जी 1994 खां शुरूआत कई आहे। अॼु 186 पद आहे। श्री राम जंहिंमहिल सुखमनी साहब जा 192 पद आहिनि। बाक़ी प्रभु कृपा कंदो। खेम कुशल सहज आनंद खेम कुशल सहज साध संग भजो परमानंद साध संगत भजो परमानंद नरक निवार उधारो जी अमृत रस पियो बाबू गुण गोविंदा अमृत रस पियो चित चित वो नारायण चित चित वो चित चित वो नारायण एक रूप जाके रंग अनेक एक रूप जाके रंग अनेक गोपाल दामोदर दीन दयाल गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूर्ण कृपाल दुख भंजन पूर्ण कृपाल सिमर सिमर नाम बारंबार सिमर सिमर नाम बारंबार नानक जिया का हे आधारो नानक जिया का नानक जिया का हे आधारो नानक जिया का हे आधारो सिमर सिमर नाम बारंबार सिमर सिमर नाम बारंबार सिमर सिमर नाम बारंबार सिमर सिमर नाम बारंबार नानक जिया का है आधार नानक जिया का नानक जिया का है आधार
श्री राम राम श्री राम। साहब सतगुरु प्रभु जी कृपा थे थी, प्रभु जी कृपा भावात्मा जी हिकु किरण अंतःकरण जे मथां पए थी। या प्रभु जी कृपा आहे, उन्हनि पुरुषनि जो अनुभव खुली पए थो। राम उन जे मन में प्रभु जी वाणी अचे थी, प्रभु मिलण जो रस्तो प्रकट थिए थो। संत असांखे ॿुधाइनि था, छो जो हर जीव मात्र खे सुख शांति आनंद खपे थो। उहो कीअं मिले, साहिब रस्तो ॿुधाइनि था। परमात्मा ई संसार में असांखे मोकिलियो आहे। स्वार्थ शरीर ॾिनो अथई, उन सां रोटी पाणी मकान गर्मी सर्दी जे रहण लाइ बचाइण लाइ राम अवश्य खपे। ज़रूरी जेके घुर्जूं आहिनि, निंद्रा लाइ बिस्तरो खपे। इहे स्वार्थ जूं ॻाल्हियूं थी वियूं शरीर खे सुखी रखण जे लाइ, शरीर खे हलाइण जे लाइ। और उन जीव खे परमार्थ बि खपे, प्रभु सां अंदरि लिंक जुड़ी रहे, त हिनखे संसार ॾुखियो न लॻंदो। सॼी आनंद मों रचना थी आहे, पूर्ण मों रचना थी आहे। संतां भाणे सदा आनंद। भाणो बि वर्त जी हिन वक़्त जे अंदरि हिन संसार में रहियो आहे। संतन उनखे सत करे सभु प्रभु जे हुकुम सां थी रहियो आहे। सभु आनंद ई आनंद आहे। श्री राम। त असांजो स्वार्थ बि सिद्ध थिए, परमार्थ बि सिद्ध थिए। स्वार्थ छॾे करे परमार्थ में पहुंदासीं, या कंहिं बि इजाज़त कान ॾिनी आहे। संत महान पुरुष सभु साईं कंवरराम साहिब गृहस्थ जो वहिंवार कंदे, पंहिंजी खटी कमाई मां पंहिंजो स्वार्थ सिद्ध कंदे परमार्थ बि कंदा विया, परसार्थ कंदा विया, परमार्थ सिद्ध करे विया। साहिब हिते चवनि था, खेम कुशल सहज आनंद। मुंहिंजा प्यारा, असांजो कल्याण थिए, असांजो कुशल थिए, असांजो ज्ञान प्राप्त थिए, असांखे आनंद अचे हृदय में, तॾहिं थींदो। काथों मिलंदो? साध संग भज परमानंद। साधन जो संग करके परम आनंद जी प्राप्ति कयो। साध संग मिल करो आनंद, गुण गावो प्रभु परमानंद। संतन जो कम ई परमात्मा जो गुण ॻाइण आहे, ॿियो कम ई कहिड़ो आहे? राम। प्रभु जो भजन करणो। तूं चिंतन कर प्रभु का वो चिंता करे तेरी। तू मुंहिंजी शरण आओ अर्जन, तुंहिंजो जोखे मां कंदुमि। राम 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 राम। साध संग भज परमानंद। साध संग भज परमानंद। इन जहिड़ो आनंद काथे मिलंदो? ओहो श्री राम श्री राम। जंहिंजे करण सां हे जेको ॾुखियो लॻे थो तोखे संसार, नरक निवार उधार जीव। प्रभु जो चिंतन रहंदो त अहिड़ो अपकर्म थींदो ई न असांजे शरीर मां, जंहिंजो परिणाम असांखे दुख भोगणो पए। बसि दुख ॾींदड़ यमराज आहे,
दुख खे ई नर्क सड़बो आहे। नर्क कंहिं ॿी शइ जो लफ़्ज़ न आहे। या त दुखनि जो सागर हुजे, हे दुखालिया संसार, इहो ई नर्क जो घर आहे। राम। पर सुर्ग तॾहिं थींदो जॾहिं हृदय में ज्ञान रखबो। सुख जो साधन आहे ज्ञान, उहो हृदय में रखबो त शरीर जे दुख हूंदे बि दुख न लॻंदो। जेकॾहिं हृदय में ज्ञान न आहे त सुखी बि दुखी आहे। राम। हृदय में ज्ञान आहे त दुखी हूंदे बि सुखी आहे। नरक निवार उधारो जीय, गुण गोविंद अमृत रस पी। वरी गुरु गोविंद जा गुण ॻाए, इहो अमृत जेको नाश न थिए। हे हरि जी सिफ़त नाश न थींदी, हरि और हरि जी सिफ़त रहंदी, बाक़ी सभु विनाश थी वेंदो। रस पीओ, रस पीओ, सदाई प्रेम सां हृदय में भाव भरे करे। हे धन बि प्रभु जी, शब्द बि प्रभु जा, भाव बि प्रभु जो। छोड़ो तूं जोड़े पाण खे रस वठाए पियो, आनंद आनंद में रहो। और चित चितवावन नारायण एक, चित में चिंतन हुजे सदाई नारायण जो। नारायण मां ब्रह्मा पैदा थियो, ब्रह्मा मां ऋषि पैदा थिया। ऋषिन ब्रह्मा जो ध्यान करे जेका ब्रह्मा संकल्प सृष्टि ठाही, श्री राम थ्योरी प्रैक्टिकल जेके ॿई टपड़ ठाहे, असूल बि सूक्ष्म ज्ञान ठाहे, असूल पदार्थ ठाहे, उहो चिंतन कयो आहे। उहे चिंतन चैन ऋषिन करे चैन वेदन में विधो। वेदन में उपनिषद थिया। राम। ऐं असांजी जीअं जीअं पोइ वक़्त जी ॿुधी थोरी गंगा खां पुछूं तो में जे माण्हू पाप लाहींदा आहिनि, तुंहिंजा कीअं लहंदा? चई संत जॾहिं चरण विझनि था तॾहिं मुंहिंजी मल धोपी वञे। राम राम। तीर्थ नाहे एक फल, संत मिले फल चार, गुरु मिले अनेक फल, कहत कबीर विचार। संत जंगम तीर्थ आहिनि, हिकिड़ा अस्तावर माना टिकियल ऐं जंगम माना चुरदड़ हलदड़, पंहिंजे ज्ञान सां मन जी मल खे धोपींदा वेंदा संत। श्री राम। गोपाल, गौण जो पाल, गो माना इंद्रियूं, इंद्रियुनि खे सता ॾींदड़ परमात्मा। गो माना वाणी, वाणी खे सता ॾींदड़ परमात्मा। दामोदर, श्री राम। दीन दयाल, जिनजो विराट रूप सॼो है आकार आहे। और वो दीननि जो दयाल, पाण खे दीन भाए। राम। हे पाण सबल न आहे बाबा, आत्मा वेठी आहे त हे सॼी बॉडी जी प्रक्रिया थिए थी। बस आत्मा निकिती, न मन कमु कंदो, न बुद्धि कमु कंदी, न चित कमु कंदो, न श्वास कमु कंदा, न इंद्रियूं कमु कंदियूं, सॼी बॉडी जो ढांचो ई शांत थी वेंदो। तंहिं लाइ अहिड़े परमात्मा खे साईं मां तोखां सवाइ दीन आहियां, तूं आहे त मां आहियां। बसि उहो आहे त असां ॿोलियूं था, हलूं था, ॾिसूं था, ॿुधूं था। उहो दीननि जो दयाल आहे। सदाई असां दीन थी रहूं, पोइ हुनजी दयालता ॾिसे। सुहिणा रस्ता असांखे प्रभु हे ॾेई विया आहिनि। हे जेका वाणी ॿाहिरि निकिती आहे बाबा असांजे लाइ न, हुनजे अंदरि त ज्ञान हुयो, पर असां ईअं ई सम्झो इहा वाणी उन्हनि जे लाइ आहे त बसि पोइ हिते रहिजी था वञूं थोरो मथो टेकींदे। न असां कहिड़ो रस्तो ॾेखारिनि था। श्री राम। त परमात्मा गोपाल, दामोदर, दीन दयाल, जेकॾहिं ईअं हलंदासीं ईअं भाए करे कबो त पोइ दुख भंजन परमात्मा दुख भंजन। दुख काॾों थो अचे असांखे? अज्ञान मां। दुख काॾों थो अचे? अहंकार मां भरिया पिया। अरे आकार जो अहम, अरे छाजो आकार जो अहम थो करे? तूं निरंकार आहे बाबा, उहो अंदरि वेठो आहे, निरअहंकार थी न, उहो ई उथाए थो, उहो ई विहाए थो। संत असांखे अहंकार मां निरंकार में आणण वारा आहिनि। निरंकार वसे थो तॾहिं आकार हले थो न, निराकार मां आकार थियो। हे साकार जेको थियो श्रेष्ठ, अलॻि अलॻि उज़वा नाला था ॻणिया वञनि। हे हो इहो साकार निराकार मां आयो, निर्गुण मां सरगुण आयो न। राम। मुंहिंजा प्यारा, हुन निरंकार और निर्गुण खे विसारियो न। सरगुण असांजो साकार ॾे, निराकार ॾे वञे और निर्गुण ॾे वञे। बसि त असां हिन शरीर में रहंदे बि विरती असां उहा धारियूं, दुख भंजन। बसि दुख अचे थो अज्ञान जे कारण। अज्ञान जो मूल बुनियाद आहे असांजो अहंकार। राम राम। प्रभु जो सदाई चिंतन हूंदो त आकार ॾे असांजो ख़्यालु न वेंदो। प्रभु हले थो, प्रभु ॿुधे थो, प्रभु ॾिसे थो, सभु कुझु प्रभु, सभु कुझु प्रभु। तूं ई तूं साईं, सभु तूं ई।
पोइ उनजा दुख नाश थी वेंदा। बाक़ी प्रालबो जो जेको पूरबले जो रहियल आहे, हे त सम्झण जी इहा कोशिशि कयूं त संत छा था चवनि। संत असांजे भले लाइ आहिनि, परमात्मा संत असांजे कल्याण लाइ मोकिलिया आहिनि। राम संतनि जे शरीर जो असां ख़्यालु कयूं। संत असांजे मन जे अवगुणनि खे ॾिसी करे के ज्ञान उतर रूप में आहे सभु ॾियनि था। इहे मन जूं असांजूं अहिड़ियूं स्थितियूं आहिनि जंहिंजे करे उतर में असांखे रस्तो ॾियनि था। असां इहा सम्झण जी कोशिशि कयूं। बाबा हे टिकाणा संत असांजे कमाइण लाइ धंधे लाइ कोन आया आहिनि, असांजे कल्याण लाइ आया आहिनि। जॾहिं इहा दृष्टि मथे न चढ़ंदी असांजे संतनि जे लाइ त असांखे फ़ाइदो कुझु बि कोन थींदो, कुझु बि कोन थींदो। हथों पाप थींदो ईंदो, पाप ई थींदो ईंदो। संतनि खे व्यक्ति पिया सम्झंदासीं, माण्हू आहे। संत असांजे संसार लाइ आहिनि त उन शरीर जो केतिरो क़ीमती सम्झी करे हुनजो ख़्यालु कंदासीं। संत जनमण जो चकर न कटण आया आहिनि। जनम मरण दुहऊ मय नाही, ॿई न आहिनि उन्हनि में। जनम थींदो त मरण बि थींदो। जन परोपकारी आहे, परमात्मा परोपकार लाइ, ॿिए जे भले लाइ, ॿियनि जे कल्याण लाइ संतनि खे मोकिलियो। राम संत नंदी और मेघला इनकी उल्टी चाल, जहां जहां पग धरे तहां तहां करे निहाल। राम हे भाई जागरण राम जन 72 में मूंखे श्लोक ॿुधायो। संत नंदी और मेघला इनकी उल्टी चाल, जहां जहां पग धरे तहां तहां करे निहाल। और साईं बाबा श्लोक रोज चवंदा 12 महीना। तरवर वण सरवर तलाव, तरवर सरवर संत जन, चौथा बरसे मेघ, परमार्थ के कारणे न चवना धारी दे। बाबो तो चवंदो पर बाबा खे बाबू उहो केरु करे ॾिसे। राम ते संत चवंदा ई वञनि था। इन चइनी ॿियनि जे भले लाइ जीवन धारियो। जंहिंमें ॿियनि जो भलो थिए त उन शरीर जो केॾो ख़्यालु असांखे रखणो आहे। राम 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 तंहिं लाइ हिते दुख भंजन पूरन कृपा, परमात्मा पूरन कृपा कंदड़ आहे। पर असां बसि इहो जेको रस्तो ॾियनि था दीन से, दीन दर्द दुख भंजन। परमात्मा दीन जेको थींदो उन जा दर्द अंदरि उनखे हे जेको संत हमेशह चवंदा भाई चिल्लायो न, मूंखे दर्द आहे, मूंखे दुख आहे, मूंखे दुख आहे। उहो न चवंदा, उनखे दर्द महसूसु करणु न ॾींदो। महसूसु तॾहिं न थींदो जॾहिं अंदरि नाम जपियो। नाम वारा ॿियो अखर कीअं चवंदा, मूंखे शिकायत कीअं कंदा। नाम वारो ऐं शिकायत ॿई ॻाल्हियूं वेंदियूं न। शिकायत करणु त मनमुख जो धर्म आहे, गुरमुख जो धर्म न आहे। गुरमुख रज़ा में राज़ी रहे, जहिड़े हाल में रखे। इन खां घटि करे त पोइ बि छा कयां, न घुमाया त पोइ बि कीअं कयां। बसि पाण खां अञा हेठि खे ॾिसे। राम 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 दुख भंजन दुख भंजन। असांखे संत चवंदा अमृत वेले उथो, अमृत वेले उथो, अमृत वेले उथो। राम 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 अमृत वेले जी शेवा, अमृत वेले जो ध्यानु, अमृत वेले जो बाणी पढ़णु बसि वॾी मुलाती आहे, वॾी माना रखे थी। राम दुख भंजन पूरन कृपा, परमात्मा पूरन कृपा अल्लाह। अहिड़े प्रभु खे सिमर सिमर नाम बारंबार सिमर सिमर सदाई यादि कर, रे वरी यादि कर, वरी यादि कर। साईं न विसरे, साईं न विसरे। ॿियो विसरियो त घोरियो, ॿियो विसरियो घोरियो, ॿियो छा थींदो। सिमर सिमर नाम बारंबार वरी 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 वरी। छो जो नानक जीअ का ए आधार, जीअ जो आधार हिकु नाम आहे। जीअ खे तड़फायूं था ॿार, ॿार कढी करके जीअ सवाइ दुख जे ॿियो छा थो पाए। जीअ सदाई ॿार पइजी करे दुख जे सवाइ छा थो पाए। हिन ते हिकिड़े वेदांत जी कथा आहे। श्री राम त मछली पाणी में कलोल करे रही, कोई ॿार अची बीठो, ॾिठे त हुनखे इहा भास थी अज्ञानता जे करे, अणॼाणाई जे करे त मछली अंदरि तड़फी रही आहे। हीअं जे करे पई त हुनखे तड़फण सम्झे तो कॾहिं खणी जीअं ॿाहिरि निकिती त शांति थी वई। त हुनखे खणी आयो घर, रखे थी पलंग ते रखे थी, हवा पियो करेसि, उहो वञे कुमाण बि, शयूं खणी आयसि वञे कुमाण बि। माउ तंहिं महिल घर में कान वेठी हुयसि, ॿाहिरि हुई। तंहिं महिल पहुती अची ॾिठई त पुटु हुनखे शयूं पियो अॻियां विझे और विञणो थो ॾिस।
पर हो कुमार पियो हुनजो खाधो पीतो सॼो ई पाणी आहे। राम पोइ चई पुट हे छा थो करे पियो? चई मां तड़फे पई पाणी में, मां कढी आयो मांस हुनखे सुख ॾियां, पर हे वेंदी हथों कुमार बि वेंदी, हथों कुमार बि वेंदी, हे हवा कयांसि थो, खाधा रखांसि थो। चई बच्चा इहो छा कए? हाणे इहो दृष्टांत आहे, सिद्धांत इहो आहे त उहा ॿुधी रूपी माता हुई जंहिं हुनखे सम्झायो ऐं मन रूपी ॿार मन अज्ञान में सम्झी वेठो आहे त मुंहिंजो सुख आनंद इंद्रियुनि जे भोगनि में आहे, इहो भुल में आहे। इंद्रियुनि जा भोग हिनखे सवाइ हीणे करण जे, ॿुढे करण जे, बीमार करण जे ॿियो कुझु बि कोन ॾींदा। राम राम तंहिं लाइ हिते सिमर सिमर नानक जेका आहे आधार। चइनि मछली खे वरी वञी पाणी में विझी आहे, वञी पाणी में विझनि साॻियो कलोड़ पई करे टपा पई खाए, ख़ुशि थी वई। त हिन जीव जो जेको आधार आहे उहो नाम आहे। सुरत खे उहा ई साॻी ॻाल्हि आहे, सुरत रूपी मछली खे उहो शब्द रूपी जल मिले। राम जीअं मछली पिण पाण वीहे कीअं धीरज पावे, तीअं सॼो पाणी में इन लाइ मिसाल सॼा आया आहिनि। अहिड़े तरीक़े सां असां जीव खे श्री राम श्री राम श्री राम सिमर सिमर नाम बारंबार बारंबार बारंबार। नानक जेका आहे आधार, जीअ जो इहो आधार आहे, जीअ जो इहो आधार आहे। असांजा संत महात्मा सदाई सदाई बसि ॿियो चिंतन ई न, बसि ॿियो ख़्याल ई न, ॿियो ॿुधी में निश्चो ई न, कंहिं बि मायावी ख़्यालनि जो, बसि निश्चो ई आत्मा जो मां उहो आहियां, बसि पंहिंजो पाण खे यादि कयां पियो, पंहिंजो पाण खे। राम 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 बाबा जीअं परमात्मा हे सॼी सृष्टि ठाहे थो, पालना करे थो, त चिंतन अथसि तॾहिं तो पालना करे न, भई कोई रहिजी न वञे। हे ग्राहक केरु थो मोकिले दुकान ते? असां कंहिं वेंदड़ खे ॿांह खां वठी करे सौदो ॾेई सघंदा आहियूं? ज़ोरी ॾींदासीं असां ॿिया माण्हू भईंदो वञे, भाई कहिड़ो माण्हू आहे दुकानदार? अरे त मुंहिंजा प्यारा, हे ग्राहक जे रूप में नसीब असांखे मोकिले थो न, नसीब लिखण वारो बि उहो, टपलनि जी रोलिंग बि उन्ही जी, शरीर बि उन्ही जो, छड़ो रोलिंग कयूं था, ग्राहक ई पाण मोकिले थो, असांखे धन अचे थो, थोरी थोरी सिवड़ी सम्झण जी कयूं असां। राम अहिड़ो चिंतन हले थो न, त असांखे मना किथे आहे? असां शरीर मां मन मां ॿुधी मां कमु वठूं, छड़ो अंदरि प्रभु जो सम्झी करके बसि प्रभु कराए रहिया, प्रभु जी शेवा आहे, असां रोलिंग कयूं था, असां स्वार्थ बि सिद्ध कयूं, परसार्थ बि कंदा रहूं, जंहिंमें परमार्थ सिद्ध थिए, असांजो लोक परलोक ॿई सुहिलो थी वञे, असांजे अचण जो सही मक़सदु थी वञे। श्री राम श्री राम सिमर सिमर नाम बारंबार। नानक जेका ए आधार, सुखमनी सुख अमृत प्रभु नाम भगत जना के सुखमनी असांखे ज्ञान ॾे थी, जिनखे हृदय में ध्यान सां सदाईं विश्राम रहंदो। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय कृष्ण भगवान की हर हर महादेव। बोल गुरु नानक देव। सतगुरु वसन घोर सच्चे साईं सुदाम दास साहब, अमर श्री साईं कौराम, सखी बाबा दाराम साहब, सर्व संतन महात्मा, सर्व संतन को आयो लाल कयो।